बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन हवाले सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 51 है, जैसे अंदर असां ब मोडाल्स पढ़ंदासीं, मोडाल वर्ब्स पढ़ंदासीं। हिकिड़ो हूंदो नीड ऐं ॿियो हूंदो डेयर। ब सिंपल ऐं नंढा कॉन्सेप्ट्स आहिनि। हिन क्लास जे अंदर असां कोशिश कंदासीं त ॿिन्ही खे कवर कयूं। हिन नीड जे लाइ ईअं आहे त खपे, यानी जेका हिन जी सिंधी आहे ज़रूरत हूंदी आहे, नेसेसिटी हूंदी आहे, ठीकु आहे, उनखे ज़ाहिर कंदी आहे। हिन जे लाइ यादि रखी छॾियो त असां जीअं न ही शीट सां तब्दीली कंदा आहियूं, नोट करे छॾियो पंहिंजी कॉपी में, हिन में तब्दीली न थींदी आहे। ऐं हिन नीड जे लाइ नई असांखे डू या डज़ जो इस्तेमालु करिणो पवंदो आहे, नाकारी करण लाइ, इंट्रोगेटिव करण जे लाइ, ठीकु आहे न। सिंपल आहे। हाणे चए थो आई नीड 500 रुपीज़, बसि मूंखे 500 रुपया घुर्जनि या खपनि। ॿियो आहे यू नीड नॉट वरी अबाउट इट, तोखे हिन जे बारे में परेशान थियण जी ज़रूरत नाहे या न घुर्जे। टियों नंबर आहे ज़ाहिद नीड टू गो टू यूनिवर्सिटी, ज़ाहिद खे यूनिवर्सिटी ॾांहुं वञणु घुर्जे या वञणु खपे। चौथों आहे विज़िटर्स नीड केयर देयर ओन थिंग्स, जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे पंहिंजे सामान जो पाण ख्यालु करणु घुर्जे या खपे। ॿियो नंबर आहे नीड अथॉरिटी खे ज़ाहिर कंदो, यानी अख़्तियार बि हिन वटि हूंदो आहे। मिसाल के यू नीड नॉट टू पुक यूअर नोज़ इनटू माय पर्सनल अफेयर्स, तोखे मुंहिंजनि निजी मामलनि में नकु अटकाइण जी, नकु विझण जी ज़रूरत नाहे। ॿियो आहे विज़िटर्स नीड नॉट फीड एनिमल्स एट ज़ू, जेके मुसाफ़िर आहिनि जा जेके सैर तफ़रीह करण आया आहिनि उन्हनि खे ज़रूरत नाहे त उहे एनिमल्स खे खाधो ॾियनि। इहा हिकिड़ी पंहिंजे ज़ू जी ज़िम्मेवारी आहे। हाणे इहा छा हिकिड़ी अथॉरिटी आहे जेके उन्हनि मेंशन कयो आहे। ॿियो चवनि था नीड ऐं वांट, थोरो लिटिल डिफरेंस आहे ॿिन्ही जो, यानी इस्तेमालु थींदा आहिनि ॿई नेसेसिटीअ लाइ, ज़रूरत लाइ। मिसाल आई वांट अ पेंसिल टू अंडरलाइन द डिफिकल्ट वर्ड्स, मूंखे घुर्जे या मां चाहियां थो हिकिड़ी पेंसिल त मां ॾुखिया लफ़्ज़नि खे अंडरलाइन कयां। साॻे ई तरीक़े सां आई नीड अ पेंसिल टू अंडरलाइन द डिफिकल्ट वर्ड, मूंखे हिकिड़ी पेंसिल घुर्जे त मां हुनखे अंडरलाइन कयां ॾुखियनि लफ़्ज़नि खे। यानी ॿई नेसेसिटीअ खे, ज़रूरत खे ज़ाहिर कनि था। थोरो डिफरेंस आहे। बाक़ी हीउ सिंपल हुयो नीड, तव्हां नोट करे छॾींदव। त हाणे असां पढ़णु वेंदासीं डेयर। ॿियो आहे डेयर। हाणे डेयर छा आहे, यानी काई जेका न ललकार हूंदी आहे, चैलेंज ॾींदा आहियूं कंहिंखे, या हिकिड़ी जेको करेज, हौसलो या हिमत, इहे ॿई असां हिन में कॉन्सेप्ट डिस्कस कंदासीं। पर हिकिड़ी मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां न, कॾहिं कॾहिं हिकिड़ी नंढी गेम असां खेॾंदा आहियूं, डेयर या ट्रुथ, यानी मिसाल या चवंदा आहिनि त हिमत ॾेखार, ठीकु आहे, या चैलेंज कंदा आहियूं कंहिंखे असां, या चवंदा आहियूं त सच ॻाल्हि आहे, हिकिड़ी गेम हूंदी आहे, ठीकु आहे। सो हे डेयर, मिसाल कॾहिं कॾहिं न, हीअं चवंदा हाउ डेयर यू, माना तुंहिंजी हिमत कीअं थी, माना अहिड़े क़िस्म जा जुमिला असां डेयर सां ई इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं पहिरियों आहे डेयर छा खे डेनोट्स कंदो आहे, चैलेंज खे ऐं करेज खे। पहिरियों डेयर आहे चैलेंज। मिसाल टीचर टू यास्मीन, उस्ताद तो चए यास्मीन खे वाई डिड यू ब्रेक अलीज़ पेन, त यास्मीन चए थी टीचर खे त ही डेयर्ड मी टू ब्रेक इट, माना हिन छा कयो, मूंखे चैलेंज कयईं, ही चैलेंज्ड मी टू ब्रेक इट, माना हिन मूंखे ललकारियो, हिन मूंखे चैलेंज ॾिनो त हिनखे भणी ॾेखार, ठीकु आहे न। कॾहिं कॾहिं चवंदो आहे हथ लाइ ॾेखार। त अहिड़ी क़िस्म जो छा हूंदो आहे त इहो असां हिनखे डेयर में यूज़ कंदा आहियूं। ॿियो नंबर आहे तारिक डेयर्स मी टू फाइट, माना तारिक मूंखे ललकारियो या चैलेंज ॾिनो, ठीकु आहे न, मूंखे छा जे लाइ, वेहण जे लाइ चेताव ॾिनो, त असां हुनखे जेको आहे सो हिन डेयर में इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो आहे करेज, यानी डेयर खे असां करेज में कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हां चैलेंज खे ज़रूरु नोट कंदव, असां हिन जो करेज वारो एस्पेक्ट ॾिसूं था। हाणे ॿियो नंबर आहे करेज, यानी जुरत। मिसाल आई डेयर टू गो, मां वञण जी जुरत कयां थो। शी डेयर्स टू विन, हूअ खटण जी जुरत रखे थी या करे थी। ही डेयर्स टू ब्रेक रूल्स, ही असूलनि खे टोड़ण जी जुरत रखे थो या जुरत करे थो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सिर्फ़ु ज़हन में रखंदव त हिननि जो डू ऐं डज़ सां सिधो वास्तो आहे। यानी जीअं नीड में छा हुयो त हुन में डू डज़ न पियो लॻे, पर हिन में छा आहे, मिसाल आई डोंट डेयर टू गो, मां वञण जी जुरत नथो रखां। इहा ॻाल्हि एॾी वॾी कॉम्प्लेक्स न आहे। मिसाल आहे शी डेयर्स टू विन, शी डज़ नॉट डेयर टू विन, यानी ईअं खणी चऊं त जेको सिंपल टेंस आहे न, उहो तव्हां हिन में इस्तेमालु कंदो। यानी इन जे लाइ हिन वधीक असांखे हिते वधीक कॉम्प्लेक्स करण जी ज़रूरत न आहे। तव्हां हिन जो इंट्रागेटिव, नेगेटिव, सिंपल टेंस वांगुरु ई कंदव। ॾिसो था हिन में वर्ब जी तब्दीली जेका आहे उहा बि उअं ई थी थिए जीअं असां सिंपल टेंस में कंदा आहियूं। हिन जो तव्हां नेगेटिव करणु चाहियो था तॾहिं बि तव्हां जेको आहे सिंपल टेंस जी ई मदद वठंदव। हाणे असांजे साम्हूं मॉडल सेंटेंसिस आहिनि, नीड जा बि डेयर जा बि। नीड जा मॉडल सेंटेंसिस आहे यू नीड टू राइट ऑन सोशल इश्यूज़, तोखे
समाजी मसइलनि ते लिखणु घुरिजे। यू नीड नॉट टू नो एनी सीक्रेट, तोखे कंहिं बि राज़ जी ख़बर या इल्मु न हुजणु घुरिजे या न हुजणु खपे। टियों आहे व्हाट डू यू वांट, तोखे तूं छा थो चाहीं, यानी वांट बि असां डिस्कस कईसीं नीड में। चौथो नंबर आहे हाउ मच मनी डू यू नीड, तोखे केतिरनि पैसनि जी ज़रूरत आहे। आई नीड वाइट पेज, मूंखे अछो पनो खपे। ईअं ई आहे डेयर, सिंपल आहिनि ॿई। पहिरियों आहे डेयर जो त दे डेयर्ड मी टू फाइट, उन्हनि मूंखे चेताव ॾिनो, चैलेंज ॾिनो त विढ़जे। ॿियों आहे आई डेयर टू से, मां चवण जी ज़रूरत रखां थो। टियों आहे दे डेयर टू गो, उहे वञण जी ज़रूरत रखनि था। चौथों आहे वी डेयर टू विन, असां खटण जी ज़रूरत रखूं था। पंजो नंबर आहे शी डेयर टू स्टडी, हूअ पढ़ण जी ज़रूरत करे थी या रखे थी। सो अहिड़े तरीक़े सां तव्हांजे साम्हूं डेयर ऐं नीड खे असां एक्सप्लेन कयोसीं। ॿई सिंपल हुया, तव्हांजे इल्म में हुजणु घुरिजनि। हाणे तव्हांजे साम्हूं सिंधीअ में कुझु एक्सरसाइज़ आहे, इनखे सॉल्व कंदो, प्रैक्टिस कंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं घर जो सिंधी था सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।